हीअं असां मौजूदु आहियूं प्यारो स्टेशन जे भरिसां ॻोठ दरेशानी पवन में। हिते वापडा जूं जेके 11,000 तारूं आहिनि उहे चोरी थी वियूं आहिनि। हितां जो ॻोठाणो क़ुर पाक खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त हिते ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुननि जो कहिड़ो मुतालबो आहे। अदाई जीअं त ही असांजो ॻोठ दरेशान खां महमूद पवर पे मां ॻाल्हायां। ही मुंहिंजा ॻोठाणा सभु असां मजबूर थी अॼु हिते हिन जॻह ते जिथां तारूं असांजूं चोर लाहे आहिनि उते क़ुर शरीफ़ खणी आया आहियूं मजबूर थी। ही हिकु न पर टियों चकर असांजूं तारूं कपी वियूं आहिनि। महिरबानी करे जिन बि असांजूं हे तारूं खयूं आहिनि कयूं आहिनि उहे महिरबानी करे हिन क़ुर जे सदके असांखे तारूं पहुचाइनि त असां हीअ बिजली चालू कयूं। असां परेशान आहियूं, असां बचड़ा परेशान आहिनि ऐं ही टे चकर तारूं लाई वियूं आहिनि। एस एच रुकण वारे खे बि मुतालबो आहे, एसपी साहब खे मुतालबो आहे त असांजूं हे तारूं असांखे वापसि करे ऐं बिजली बहाल करे ॾियनि। टोपडा वारा बिल खे बि असांजो मुतालबो आहे त असांखे तारूं वठी असांजी बिजली बहाल कनि। असां मजबूर थी क़ुर शरीफ़ खणी आया आहियूं त हिन जे सदके असांखे तारूं पहुचाए त असां बिजली चालू कयूं। आला ऑफिसर नोटिस वठण महिरबानी करे त असांजूं हे तारूं अची वञनि, असांखे बिजली बहाल करे ॾियो। असांजा बचड़ा परेशान, असां परेशान हूं। हे क़ुर शरीफ़ खणी आया आहियूं त हिन जे मुआबे प्यारो फीडर खां असांजी इहा आला अफ़सरनि खे अपील आहे त असां सां टियों चकर नाइजाइज़ी थी वई आहे तारुनि जी, जंहिंमें असां ॻोठ तक़रीबन हिन में 8 ॻोठ आहियूं। हिकिड़ो कमाल पंवर आहे, हाजी गुलामेदर पंवरो आहे, उन खां बाद में 2 दरेशानी पंवर आहिनि ऐं गाजी पंवर आहे, सफदर पंजाबी आहे, उन खां बाद में इब्राहिम कची पंवर आहिनि। तक़रीबन 10 ॻोठ आहियूं जेके असां हिन टियों चकर असां मुतासिर थियूं था। ऐं जेको आहे इहा असां चोरनि खे बि चवंदासीं त तव्हां ॻाल्हि आहे त तव्हांखे हीअ शूर थी क़ुर पाक हिन जॻह ते खणी आया आहियूं ऐं हीअ चोरी तव्हांखे जेका आहे उहा वापसि थी वञे ऐं इहा चोरी करणु तव्हांखे बि जोगाए नथी त असां बचड़े वारा आहियूं, नंढड़ा मासूम ॿारड़ा आहिनि। तव्हांखे वापदारनि ऑफिसरनि खे अपील आहे त उहे बि असां सां तावन कनि। इन एसएसपी दादू खे बि अपील आहे इहा बि असांजे मैसेज रोकणु। उहे बि अॼु ॾींहं ताईं माना 4 चकर असांजूं तारूं 3 चकर लहियूं आहिनि त कंहिं बि पुलिस ऑफिसर अॼु ॾींहं ताईं माना एक्शन न खयो आहे त असां हिन हद मां लथी थियूं वञनि। इहो करे करे असां अचे माना मजबूर थी क़ुर पाक खणी आया आहियूं। बसि हिन जे सदके असांजी जेको आहे सो इंसाफ़ कयो वञे। चकर तारूं लाहे आहिनि या ज़ुल्म असां सां कहर आहे। ख़ुदा असां क़ुर पाक खणी आया आहियूं, हिन जे सदके असांखे जेको आहे पंहिंजूं तारूं जेको वापसि ॾियो। असां इहो क़ुर अथव, अॻिते असांजूं लाहे जो बि न। ख़ुदा असां सां ईअं न कयो, हरू भरू ज़ुल्म न कयो। असां ग़रीब आहियूं, हिकिड़ा तेल महांगा, पेट्रोल महांगा, हर शइ महांगी थी वई आहे। असां काॾे वञूं, असां सां त वॾो ज़ुल्म आहे। हिते मौजूदु ॻोठाणनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि चयो त असांजी हिते जेको दरवेशानी पंवर जेका बिजली अचे थी, जेका प्यारो फीडर मां अचे थी, उन जूं मुसलसल 2 चकर तारूं चोरी थी वियूं आहिनि। हीअ 3 चकर चोरी थी। असां मजबूरन क़ुर पाक खणी हिते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हिननि एसएसपी दादू, एसएचओ रुकण, वापडा जे ऑफिसर खां मुतालबो जेके 8 ॻोठ आहिनि उहे बिजली खां महरूम थी विया आहिनि। हींअर मथां ईद आहे, हिन जो चवणु आहे त असां अॻु में बि चंदा करे पंहिंजे ख़र्च ते तारूं लॻारायूंसीं, हींअर वरी चोरी थी वियूं। असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, हिकु त महांगाई आहे चोट जी, असां ग़रीब माण्हू पंहिंजो घर हलाइण जे लाइ परेशान आहियूं त असां तारूं किथां ख़रीद कंदासीं, किथां चंदो कंदासीं, लॻाराईंदासीं। हिननि वापडा जे ऑफिसरनि खां, एसएसपी दादू खां मुतालबो कयो आहे त फिलफोर हिन नोटिस वठी हे जेके चोरी थियल तारूं आहिनि उहे लॻाए असांजे ॻोठ जी बिजली बहाल कई वञे। वहीद बुरगड़ी, कोशिश डिजिटल, प्यारो स्टेशन।